मेहड़ मां रिपोर्टर शाहिद महेसर मेहड़ बी सेक्शन थाने जे हद कासाई मोहल्ला में नामालूम चोर वापारी आसिफ अली खोखर काशिफ अली खोखर जे घर में दाख़िल थी अलमारियुनि जा ताला तोड़े 6 लाख रुपया रोक रक़म 2 तोला सोना जेवर ॿियो घर जो क़ीमती सामान चोरी करे फरार थी विया। इतला बाद SHO बी सेक्शन जाइ वारदात ते न पहुतो। घर धणी ऐं कॉलोनी वासी जे घर मां थियल चोरी वधंदड़ बदमनी ऐं मेहड़ बी सेक्शन पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। घर मालिक आसिफ अली खोखर शहरी इताहत महज सदर अब्दुल सत्तार चन्ना वकील अब्दुल वहीद शेख ऐं ॿियनि दाहिंद चयो त ईद वेझो ईंदे ई बदमनी वधी वई आहे। मेहड़ शहर ऐं आसपास जे इलाक़नि में चोरियूं फुरूं धाड़ा रोज़ जा मामूल बणिजी विया आहिनि। हुन चयो त चोरी वारी वारदात बाद SSP दादू समेत हद जे SHO खे इतला ॾिनो वियो आहे पर उन बावजूद बि मेहड़ बी सेक्शन पुलिस जाइ वारदात ते न पहुती आहे। शहरी इताहत जे सदर अब्दुल सत्तार चन्ना वधीक चयो त 25 ॾींहं अॻु फुर दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में 3 पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि। SSP दादू ऐं हद जी पुलिस हिन वक़्त ताईं शहीद एहलकारनि जे पलांद करे न सघी आहे ऐं न वरी क़त्ल में मुलविस जाब्ता गिरफ़्तार थी सघिया आहिनि। पुलिस जी अहिड़े नाअहलीअ सबबि असीं शहरी वापारी इलाक़े वासी परेशान आहियूं। IG सिंध DIG हैदराबाद नोटिस वठी ॾुआरनि खे गिरफ़्तार करे मेहड़ में अमन बहाल करायो वञे।